जी नाज़रीन, हींअर असां बीठा आहियूं पीअं जे लोइ गुलाबगंज शहर टाउन कमेटी परालो जे क़दीमी ऐं पुराणो रेस्ट हाउस जेको अंग्रेज़नि दौर ते 1834 में जेको आहे हिन जो बुनियादु रखियो वियो ऐं सचल साईं जूं जेके मेला मिलाखा थींदा त सिंध जा वॾा वज़ीर MP MNA ऐं ॿिया जेके भला ऑफिसर हिन पुठियां हाउस में जेको आहे सो राइश कंदा ऐं हीउ एतिरो त गुलज़ार हुयो, एतिरो त ख़ुशबूदार हुयो। हीउ इलाइक़ो पीअं जे लोइ गुलाबगंज शहर सरपो जो मथे हिन जो हिकिड़ो पिंगो लॻल हुयो, हिते जे चाल लॻल चादरां लॻल हूंदियूं ऐं कचे दीवार सां पकी दीवार सां गॾु लॻल हुया। तयारु थियल हीउ उहो क़दीम आहे। हीउ कैमरामैन तव्हांखे वधीक ॾेखारींदो त हींअर ॾिसो त हीउ असांजो पीअं जे लोइ गुलाबगंज शहर जो जेको रेस्ट हाउस आहे जंहिंमें अॼुकल्ह कब्ज़ा लॻा पिया आहिनि ऐं कब्ज़ा माफ़िया जेको आहे सो उनमें रेस्ट हाउस जे जेके कमरा आहिनि उहे पुठियों तव्हांखे कैमरामैन ॾेखारींदो त उहो ते जेको आहे कब्ज़ा थी विया आहिनि ऐं लाअमल जोड़ियल पंहिंजे सिंध हुकूमत जी जे बेध्यानीअ सबबु पीअं जे लोइ गुलाबगंज शहर जो क़दीमी ऐं पुराणो रेस्ट हाउस दौर जो क़ाइमु थियल रेस्ट हाउस पीअं जे लोइ गुलाबगंज शहर आहे जिते माफ़िया पंहिंजो कब्ज़ो करे मुकमल करे ते तबाह करे छॾियो आहे। ऐं हीउ उहे नज़ारा तव्हांखे नज़र जिते ताला नज़र ईंदा ऐं जमादारनि जे गैर मज़हबी माण्हुनि कब्ज़ो करे हिन जे ख़ुशबूअ खे जे हिकिड़ो बदबू जेका हीअ पार्किंग जेका हुई रेस्ट हाउस जिते हर क़िस्म जा गुल पोखियल हुया, हर क़िस्म जो जेको आहे सो ख़ुशबू वादियूं हुयूं ऐं हीअ उतां जा जेको आहे सो ज़रूर खां इहो बि मालूम थियो आहे त हिन में मुलाज़िम जेके मुक़ररु थियल आहिनि केतिरा ई मुलाज़िम पार्किंग तौर ते हीअ पार्किंग उहा पार्किंग आहे जिते वण जो हर क़िस्म जो गुलाबनि जा गुल ऐं ख़ुशबू निखार थींदा हुया। पीअं जे लोइ गुलाबगंज शहर जो जेको इहो क़दीमी ऐं पुराणो रेस्ट हाउस सॾियो वेंदो। हुकूमत बेध्यानी सबबु हिन ते केतिरा ई कब्ज़ा थी विया आहिनि ऐं केतिरा कब्ज़ा माफ़िया पंहिंजा घर ॾे मुक़ररु करे छॾिया आहिनि।